बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां थरवासी गवर्नमेंट पाकिस्तान वज़ीर आज़म पाकिस्तान का वज़ीर आला सिंध ख़ास करे चेयरमैन पाकिस्तान पीपुल्स पार्टी मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब का इहो अपील था करूं त असांखे थर में हींअर जेका हींअर मौसमी सूरत हाल में आरड़ जी मौसम में असांजा थर जा खूह सुकी विया आहिनि ऐं को बि अल्टरनेट वसीलो असांखे पाणी जो पीअण जो कोन्हे। थर में जेके आहिनि सभी किलोमीटरनि ताईं जेका पाणी आहे कोन, जेकी लप पाणी जी आहे त उहो बि तमामु हिकिड़ो ज़हर आहे। थर में जेको WHO जे स्टैंडर्ड मुताबिक़ तव्हांजो जेको पाणी 1000 खां 1200 ppm ते हुजणु खपे, जेको तव्हांजो 5000 ppm खां मथे क्लोराइड ऐं फ्लोराइड में मौजूदु आहे। उन क्लोराइड ऐं फ्लोराइड जे वधीक तइदाद हुजण में उते जो पाणी ज़हर आहे, जंहिंजे उन जे नतीजे में हज़ारियूं बीमारियूं जेके आहिनि उते जनम वठनि थियूं ऐं उन्हनि केतिरा ई माण्हू मुतासिर, थर जा माण्हू मुतासिर थियनि था। तव्हांजे हॾनि जी बीमारियूं आहिनि, तव्हांजे जेके आहिनि किडनी फेल्योर आहे, तव्हांजे उते उनमें पथरियूं थियनि थियूं, तव्हांजे काफ़ी बीमारियुनि जे करे हर साल जेके आहिनि सभई ॿार जेको मौत जो शिकार थियनि था ऐं केतिरा ई माण्हू मरनि था। असां मुतालबो था करियूं पाकिस्तानी गवर्नमेंट खां त उमरकोट ख़ासि करे फर्श जेका रेगुलेटरी आहे, जेका फर्श मोरी आहे, उतां खां ओपिन जेको आहे असांखे कैनाल ॾिनो वञे, जेका उमरकोट जे 6 खां 7 यूनियन काउंसिल जेके आहिनि उन्हनि मां थींदो करे ऐं तालको डाली, तालको छाछरो ऐं तालको जेको आहे नगर पार्कर जे जेका थर पार्कर जेको आहे हितां खां सभई जेका पॉपुलेशन सभई लखूं माण्हुनि ते मुश्तमिल आबादी जेका आहे उनखे आबाद करे न पाणी पीअण जो उन्हनि खे मिलियो वञे। थर पार्कर में तक़रीबन 2700 ॻोठ आहिनि ऐं 2200 स्क्वायर चौरस किलोमीटर ते जेका थर मुश्तमिल आहे उनमें तव्हांजा 750 आरो प्लांट जेका बि हींअर हिन सूरत हाल में मुकमल तौर ते नाकार आहिनि। थर में को बि अल्टरनेट पाणी जो अल्टरनेट न आहे ऐं असांजो इहो रियासत जो ऐं असांजो इहो क़ानूनी असांजो मुतालबो आहे असांजे पाकिस्तान जी रियासत खां ऐं इहो असांजो बुनियादी हक़ आहे जेको असांजो बुनियादी हक़ जेको रियासत असांखे प्रोवाइड करे असांखे पाणी साफ़ ऐं पीअण पाणी जो रियासत जो ऐं जेको आहे फ़र्ज़ु थिए थो त इहो असांखे मुहैया कयो वञे। ऐं असां पाकिस्तान ऐं सिंध गवर्नमेंट खे अपील था करियूं त महिरबानी करे असांखे थर में ओपन कैनाल ज़रिए पाणी ॾिनो वञे, जेको थरनि जो असांजो पुराणो मुतालबो ऐं पुराणो ऐं जाइज़ मुतालबो आहे उहो असांजो मञियो वञे। वॾी महिरबानी।